नाज़नवा खे आगाह कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे त जामशोर में लियाकत अस्पताल के आइसोलेशन वार्ड में दाख़िल कोरोना वायरस जा वधीक 2 मरीज़ फौत थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर मत पहुचाई पिया। मोहम्मद रफ़ीक और मोहम्मद अली कोरोना वायरस से झेड़ींदे ज़िंदगी की जंग हाराए विया आहिनि। अमां खे ॿुधाईंदा हलूं त कोरोना वायरस सबबि फौतुनि जो अंग वधी 51 थी वियो आहे। 17 मरीज़नि जो इलाज हलंदड़ आहे। अवां खे आगाह कंदालू अहम ख़बर है जामशोर में लियाकत अस्पताल के आइसोलेशन वार्ड में दाख़िल कोरोना वायरस जा वधीक 2 मरीज़ फौत थी विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे जामशोर में अली मुराद चांडियो सां। जी अली मुराद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, लियाकत मेडिकल अस्पताल जामशोर में कोरोना वायरस के मरीजन लाइ जुड़ियल आइसोलेशन वार्ड में दाख़िल वधीक 2 मरीज़ फौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ वायरस सबबि फौतलनि जो अंग वधी 51 थी वियो आहे। इन सिलसिले में आइसोलेशन वार्ड के एडमिन रजिस्ट्रार डॉक्टर दीन मोहम्मद चांडियो राब्तो करण ते ॿुधायो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस सबबि वधीक 2 मरीज़ मोहम्मद रफ़ीक और मोहम्मद अली फौत थी विया आहिनि, जिन जी तदफीन एसओपी तहत कई वेंदी। हिन इहो बि ॿुधायो आहे त वायरस सबबि हिन वक़्त ताईं 51 ॼणा हयात विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 17 मरीज़ जेके हींअर इलाज हेठि आहिनि। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।